अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम तारीख़ सां गुफ्तगू ऐं मां तव्हांजो मेज़बान ग़ुलाम नबी मोराई। दुनिया जा ॾाहा इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त तारीख़ जो मुतालियो इंसान खे बहादुर बनाए थो ऐं हालतुनि सां मुक़ाबिलो करणु सेखारे थो। नाज़रीन, अॼु असां वटि हिकिड़ो अहिड़ो महिमान आहे जेको आबपाशी जे मामलनि में, पाणी जे मामलनि में पाणी जे माहिर तौर ते ॼातो वञे थो, पर उन खां वधीक हू बहितरीनु इंसानु आहे, दोस्तनि जो दोस्त आहे ऐं मुतालियो उनखे जो एतिरो आहे सिंध ते ऐं सिंध जे मामलनि ते जो असांजे लाइ अॼु ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो असां वटि मौजूदु आहे। ऐं साईं जो तव्हां कंहिं तारुफ़ जो मोहताज कोन्हे, साईं ANG अब्बासी साहिबु। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं, हाणे ॻाल्हियूं त खोड़ आहिनि, पर हाणे शुरू कयूं था सखर बैराज जो ठहणु। अंग्रेज़ कहिड़ी ज़रूरत महसूसु कई जो सखर बैराज ठाहिण जी ज़रूरत महसूसु थी, ऐं मां सम्झां थो हिंदुस्तान में पहिरियों बैराज आहे सखर बैराज ठहियो आहे, या हिन खां अॻु में ॿियो बि को ठहियलु हो? सखर बैराज दरियाए सिंध ते पहिरियों बैराज आहे, पर ॿियनि नंढनि जेके असांजूं सिंधू नदी सां ॿियूं उन जूं छाड़ूं आहिनि, जंहिं झेलम चिनाब उन्हनि ते सखर बैराज खां अॻु में बैराजूं ठहियूं, पर सिंधू नदीअ ते पहिरीं बैराज सखर बैराज 1932 में ठही मुकमिल थी, शायदि 1923 में उहा शुरू थी वियो ऐं अंग्रेज़नि इहा शुरू कई। ऐं अंग्रेज़नि खे उन खां अॻु में छा हूंदो हो, द बैराज खां अॻु में असांजे सिंध में हूंदा हुआ जंहिंखे तव्हां चओ था मौसमी वाह, इनंडेशन कैनाल्स। उन्हनि वाहनि में पाणी कॾहिं कॾहिं जॾहिं फसलनि खे ज़रूरत हूंदी त उहे उन्हनि खे वक़्त ते पाणी न मिलंदो हो, ऐं तंहिंखां पोइ तमामु थोरी एराज़ी उन ते आबाद थींदी, छाकाणि उन में पाणी जी लेवल जेका आहे उहा पंहिंजो मुक़ररु न हूंदी ऐं उहा स्टेबल न हूंदी। सो तंहिंजे करे सिंध में तमामु वॾी एराज़ी हुई जेका ग़ैराबाद हुई, तंहिं करे अंग्रेज़नि जे ॾींहंनि में इहा रिथा सखर बैराज जी उहा पंहिंजो सोची वई ऐं उन ते अमल बि कयो, उहा कंप्लीट बि कई वई। रुगो ख़रीफ़ सीज़न में पंहिंजी सारियुनि जी आबादी थिए थी। सिंध में पोइ ॿियो वरी कोटड़ी बैराज थो ठहे, तंहिंखां पोइ ॿिए नंबर ते कोटड़ी बैराज 1956 में ॻाल्हि 1955 में ठहियो, ऐं टियों गुड्डू बैराज वरी 1962 में कंप्लीट 62 में कंप्लीट थियो। त टे बैराज जेके असां वटि, टे बैराज असां वटि सिंध नदी ते सिंध में टे बैराज आहिनि। ठीकु साईं, हाणे चऊं था त पाकिस्तान थो ठहे, त उन वटि पोज़ीशन इहा ई इंटेक्ट हुई जेके हिंदुस्तान जा दरिया असां वटि वहंदा ऐं असांजा दरिया वहंदा, ऐं उन खां पोइ अयूब खान जे दौर में मार्शल हुई, 60 में सिंध तास मुआहिदो थो थिए, उन मुआहिदे ते थोरी रोशनी विझो। छा थियो जो 1947 में जॾहिं पार्टीशन थी ऐं हिंदुस्तान ऐं पाकिस्तान ॿ मुल्क वजूद में आया, त पंहिंजो असांजा जेके दरिया, जेके सिंधू दरिया ऐं उन्हनि जूं ट्रिब्यूटरीज़ झेलम चिनाब, रावी, ब्यास ऐं सतलज, इन्हनि सभिनी जी जेका शुरूआत थी, ओरिजिन हुई, उहा हिंदुस्तान में ई, ऐं उहो पाणी उतां थी ऐं पोइ असां वटि पे आयो। सो इन जे करे पार्टीशन जेका थी उन में इहो ख़्यालु न रखियो वियो त पाणीअ जी जेका विरासत आहे या पाणी जा जेके सोर्सिस आहिनि उहे असांजा कीअं
जीअं ज़मीन होदूं वराई वयूं तहिड़े नमूने दरिया विराया वञनि। दरिया न विराया विया। पोइ छा थियो जो इहा जेका असांजो लाहौर मां लाहौर कैनाल, उहो हिंदुस्तान वारनि छाकाणि उन जो जेको बराज जो उन जो मुंहुं जेको मधुपुर उहा हुई हिंदुस्तान में, उन खे बंदि करे छॾियो। सो पोइ हिकिड़ी टेम्पररी एग्रीमेंट थी पंहिंजो, उन में पोइ इहो फ़ैसिलो कयो वियो त टेम्पररी उहा बराज मां पाणी असांखे ॾींदा। पर पोइ वर्ल्ड बैंक विच में आई, उन्हनि चयो त असां तव्हां में ट्राकुड़ी था कयूं ऐं असां पाण में वेही को फ़ैसिलो कयूं त हाणे पाणीअ जी इन्हनि जे वसीलनि जी कीअं विरासत कजे। पोइ इहो यको 1948-49 खां वठी इहो सिलसिलो शुरू थियो ऐं 1960 में इंडस वाटर ट्रीटी हिकिड़ी जेका उहा ठाही वई, उहा लिखी वई वाशिंगटन में। ऐं उन जो बैकग्राउंड बि तव्हांखे ॿुधायां त असांजो डॉक्टर कुरैशी मरहूम जेको सिंध जे तरफ़ां उन नेगोशिएशन में शामिलु हो, उन्हनि ॻाल्हियुनि ॿोलियुनि में शामिलु हो, उहो उते जूं हालतूं ॾिसी जेको उन्हनि जे फ़ैसिला पे कया ऐं जेको प्रपोज़ल पे ठहिया त हुननि ते सख़्तु एतिराज़ु कयो ऐं उहो उतां मोटी आयो चवंदो मां हिननि ॻाल्हियुनि में शरीक न थींदुसि, छाकाणि इहे जेके तरीक़ा आहिनि मूंखे जेके आहिनि उहे सिंध जे लाइ जेके आहिनि से सरासर नाइंसाफ़ी ते मुबनी आहिनि। मां उन्हनि जो में शरीक नथो थियणु घुरां, हिसेदार नथो थियणु। हा, हिसेदार नथो रहो। उहो उतां मोटी आयो। तंहिंखां पोइ रुॻो उते पंजाब जा इंजीनियर हुआ ऐं वर्ल्ड बैंक वारा हुआ। सो उन्हनि गॾिजी इहा इंडस वाटर ट्रीटी ठाही ऐं उन में 3 दरिया पंहिंजो झेलम, चिनाब ऐं सतलज, ब्यास, इंडस हा। इहे पाकिस्तान खे ऐं सतलज, रावी ऐं ब्यास इहे हिंदुस्तान खे ॾिना विया। पर इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको सतलज ऐं ब्यास ऐं रावी ते हिंदुस्तान जूं उन वक़्तु जेका पाणीअ जूं ज़रूरतूं हुयूं उहे हुयूं कुल 8 मिलियन एकड़ फीट ऐं इन्हनि टिनी दरियानि जो जेको अख़राज आहे उहो आहे 33 मिलियन एकड़ फीट। माना असां उन्हनि खे 25 मिलियन एकड़ फीट पाणी बख़्शे ॾिनो पंहिंजे हुननि जे हक़ खां वधीक जेको आहे 25 मिलियन एकड़ फीट 3 दरिया मुकमिल उन्हनि जे हवाले करे छॾिया। न रुॻो इहो पर झेलम ऐं चिनाब ऐं इंडस ते बि हुननि खे इजाज़त ॾिनी त 13 लख एकड़ हू आबादी उन ते कनि ऐं उन लाइ का बि रिस्ट्रिक्शन कान विधी वई त केतिरो पाणी इस्तेमालु कंदा, केतिरे वक़्त में कंदा ऐं शॉर्टेजिस बि शेयर कंदा या न कंदा। सो इहे 13 लख एकड़ उन्हनि खे आबाद करण जी इजाज़त ॾिनी वई ऐं ॿियो हुननि खे हाइड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स जी अनलिमिटेड इजाज़त ॾिनी वई। हाइड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट माना रन ऑफ द रिवर प्रोजेक्ट्स। उहा इंडस वाटर ट्रीटी पोइ सही थी 1960 में। उहा सही थियण जो जेको वेन्यू हो उहो कराची हो ऐं असां जेके आहियूं होस्ट कंदा आहियूं हमेशह महिमानवारी ॾेखारींदा आहियूं। असां पंहिंजो उन में फ़ाइदो नुक़सान न पेट बि कपे ॾींदा आहियूं। हा, पंहिंजो पेट बि कपे ॾींदा आहियूं। साईं हिकिड़ो वक़फ़ो वठूं। नाज़रीन वठूं था हिकिड़ो वक़फ़ो, मिलूं था थोरे साई खां पोइ।
वेलकम बैक नाज़रीन। जी साईं, हाणे इहो त असां ॻाल्हि करे वियासीं पाकिस्तान जी सिंध तास मुआदे जी। हाणे चऊं था त पाकिस्तान ठहण खां पोइ, सिंध तास खां पोइ जेको इंटर प्रोविंशियल जेके डिफरेंसिस आहिनि पाणी वाटर डिस्ट्रीब्यूशन जा, पाणी जी विरासत जा, उन में तव्हां छो त की पर्सन रहिया आहियो, उन ते ॻाल्हि ॿोल कयूं। उन खां पोइ उनखे ॾिसंदे 91 जो वाटर अकार्ड थियो, सो बि कराचीअ में थियो जॾहिं जाम सादिक अली चीफ मिनिस्टर हो। ऐं उन खां पोइ जेका सूरत हाल आहे, वरी मुशरफ थो अचे, उन ते पोइ था अचूं। पहिरीं इन ते ॻाल्हायूं, ऐं मुशरफ जे एरा खां पहिरीं वारो जेको सूरत हाल उन ते ॻाल्हायूं। साईं, हाणे जेका इंटर प्रोविंशियल डिस्ट्रीब्यूशन आहे उन में पार्टीशन खां अॻु में बि पंहिंजो कुझु इख़्तिलाफ़ात हुआ, पर उहे इख़्तिलाफ़ात अंग्रेज़नि जे दौर में कंहिं मुहज़िब तरीक़े सां उन्हनि ते, कंहिं तरीक़े ऐं सलीक़े सां उन्हनि ते कुझु न कुझु पंहिंजो उन्हनि इख़्तिलाफ़नि या एतिराज़नि ते कुझु सही तरीक़े सां उन ते कुझु उन्हनि खे दूर करण जी कोशिशि कई वेंदी हुई। ऐं उन्हनि ॾींहंनि में बि के पंहिंजो कमीशनूं ठहियूं, ऐं हिकिड़ी 1945 में पंहिंजी सिंध पंजाब एग्रीमेंट हिकिड़ी वजूद में आई, ऐं उहा सिंध जे ऐं पंजाब जे इंजीनियरनि जे विच में उहो मुआहिदो तइ थी वियो। ऐं उहा एग्रीमेंट 1945 में सही इन करे न थी वियो, उन जो फाइनेंशियल पार्ट हो, ऐं उन्हनि खे फाइनेंशियल पार्ट ते सिंध शायदि कुझु 2-3 करोड़ रुपया पे घुरिया, पंजाब उन फिगर ते कुझु इख़्तिलाफ़ात हुआ त घटि थिए या वधि थिए, तंहिं विच में पार्टीशन थी वई। पोइ उहा इंडस वाटर या जेका सिंध पंजाब एग्रीमेंट रेटिफाई न थी सघी, पर उहा इफेक्टिव रही त उन जे बेसिस ते ई जेका वाटर डिस्ट्रीब्यूशन थी रही हुई पार्टीशन जे वक़्तु ऐं पार्टीशन जे इमीडिएटली तंहिं खां पोइ। पर उन जा जेके मेन पार्ट्स आहे, 2 पार्ट्स आहे। हिकिड़ो एग्ज़िस्टिंग कैनाल्स जेके हुआ, जेके बराजूं सिंध में पंजाब में फ्रंटियर में, बलूचिस्तान त सिंध जे बराजनि मां पाणी पियो वठे, अञा ताईं पियो वठे, त उन्हनि जो केतिरो एलोकेशन आहे ऐं उन्हनि जी विरासत कहिड़े नमूने थिए। ॿियो पार्ट हो त बाबा जेको पाणी उन खां वधीक आहे, ऐं उन वक़्तु इंडस वाटर ट्रीटी कान आई 45 में, त उन वक़्तु सॼी जेको असां पाणी आयो पियो उन जे हिसाब सां थियो। सो तंहिंजे करे उहा इंडस वाटर ट्रीटी हुई, असांजे उन ते सिलसिलो पे हलियो, त पोइ वरी ज़ोर हो त न हाणे हिकिड़ी नई का एग्रीमेंट थिए सूबनि जे विच में, जंहिंजे बेसिस ते डिस्ट्रीब्यूशन असां पंहिंजो उन खे रेगुलराइज़ कयो वञे। हाणे उहो जेको अकार्ड ठाहियो वियो, उन जी बि साइनिंग सेरेमनी वरी कराची में थी, जाम सादिक अली साहब उन खे होस्ट कयो सेप्टेंबर मार्च 1991 में। हाणे उन में आमना सदकना मां चवंदो आहियां त ॿुधी ॿेड़ी जूं हरीड़ूं आहिनि। इहो अकार्ड लिखियो वियो
लाहौर में सही कयो कराची में उन में जेको पाण लिखियो वियो आहे असांजे लाहौर वारनि असांजे भाउरनि जे तरफ़ां त उन ते त अमल कयो न पाण लिखियो अथव त उन ते हा उन ते अमल कयो उन जी जेका वॾे में वॾी ॻाल्हि आहे जेका मां हिते बयानु करणु घुरंदुसि त जंहिंमें अञा ताईं कंहिं बि एतिराज़ु न वारियो आहे असांजे सूबे जे तरफ़ां या कंहिं तरफ़ां त जेका एग्ज़िस्टिंग कैनाल्स आहिनि जेके हिन वक़्तु जंहिं बि सूबे में सिंध में पंजाब में सिंध पंजाब एग्रीमेंट में जेको एग्ज़िस्टिंग कैनाल जी एलोकेशन ई उहा ई जेका उन जी प्रोजेक्ट जे मंज़ूर थियण वक़्तु मुक़ररु कई वई सिंध पंजाब एग्रीमेंट उहा ई हिन कार्ड में का लमसम फिगर 114.35 में प्लस 3 जेके अनगेज कैनाल्स फ्रंटियर में माना 117.35 में सो एलोकेट कया विया प्रोमिसिस के उन जो हिसाब किताब न ॿुधायो वियो त छो चयूं त इहे जेके वेल नोन डिस्ट्रीब्यूशनल प्रिंसिपल्स उन्हनि ते असां इहा बहस कई आहे डिस्ट्रीब्यूशन अरे बाबा जॾहिं तव्हां पॉइंट ताईं हिसाब रखियो आहे त उहो हिसाब किताब ॿुधायो न त कीअं तव्हां एग्ज़िस्टिंग कैनाल जी एलोकेशन वधाए बि नथा सघो घटाए बि नथा सघो जेको बैलेंस पाणी आहे उन जी तव्हां एलोकेशन डिसाइड करे सघो था त कहिड़े नमूने थिए जेका तव्हां कई आहे त सिंध जो खे 35% वरी जेको हुन में कार्ड जा 2 पार्ट्स आहिनि हिकिड़ो आहे पैरा 2 उन में लिखियलु आहे त हेतिरी जेतिरी सीज़नल एलोकेशन आहे सिंध जी पंजाब जी फ्रंटियर जी बलूचिस्तान जी ॿियो आहे पैरा 4 जंहिंमें लिखियलु आहे त बैलेंस वाटर विल बी distributed including flood flows and future storages will be distributed as under 37 37 and 14 16 14 हाणे इहो जेको वाटर कार्ड आहे इन ते अमल दरामद जेको हिन वक़्तु थी रहियो आहे हाणे उन में हिकिड़ी इंडस रिवर सिस्टम अथॉरिटी 13 पैरा में लिखियलु आहे इन कार्ड जे त इंडस रिवर सिस्टम अथॉरिटी विल बी सेट अप फॉर द इम्प्लीमेंटेशन ऑफ द कार्ड हाणे उहा इम्प्लीमेंटेशन ऑफ द कार्ड में उहा जेका उन जो जेको आहे वरी जेके रूल्स ठाहियूं त बाबा उहा मेजॉरिटी डिसीजन ते उहा फ़ैसिला कंदी त हाणे इहा अथॉरिटी ठही इम्प्लीमेंटेशन ऑफ द कार्ड लाइ पर हू कार्ड खे मेजॉरिटी त छा पर यूनानिमसली जेको डिसीजन कनि था कार्ड खे तब्दील त नथा करे सघनि हाणे इन अथॉरिटीअ जेके फ़ैसिला कया आहिनि हिकिड़ो त जेको कार्ड में लिखियलु आहे त जेका वाटर जे जेका डिस्ट्रीब्यूशन थींदी उहा हिकिड़ी 10 डेली स्टेटमेंट ठाहिबी उहा काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट उहा ठही ऐं काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट सेप्टेंबर 1991 में अप्रूव कई त उन जे बेसिस ते 10 डेली स्टेटमेंट जे हिसाब सां प्रोपोर्शनेटली उहो जेको पाणी शॉर्टेज हूंदो त उहो सभिनी सूबनि में बराबरि उहो शेयर कयो वेंदो पर इसा इंडस रिवर सिस्टम अथॉरिटी पंहिंजो फ़ैसिलो कयो मेजॉरिटी सां उन में सिंध जी राय खे रेटे त 5 फ्रंटियर ऐं बलूचिस्तान नंढा सूबा आहिनि उन्हनि जो हिसो बि थोरो आहे उन्हनि खे असां एग्ज़ेम्प्ट था कयूं अच्छा त उहो वाटर शॉर्टेज न थी
ऐं ॿियो चऊं त जेको इहो पाणी जेको तव्हां 117 या 114 जेको एलोकेट कयो आहे उहो त अवेलेबल ई कोन्हे त पोइ डिस्ट्रीब्यूशन बाबा अवेलेबल कोन्हे त जेकॾहिं एलोकेशन आहे त उन लाइ शॉर्टेज जे शेयर करण जो जेको तव्हां पाणी अवेलेबल आहे उनजो हिसो ॾियो। उन लिखियलु आहे चई न पोइ वरी हिकिड़ी हिस्टोरिक यूथ फार्मूला पंहिंजे पीउ जी कढी अथऊं हिननि त उहा हिस्टोरिक यूथ फार्मूला मां उन में वरी हिकिड़ो न पर 3 तरीक़ा कढिया अथऊं। उन्हनि 3 तरीक़नि में इहो आहे त शॉर्टेजिस में पंजाब पाण सिंध खां एलोकेशन खां वधीक पाणी खणे उहो इसा जो फ़ैसिलो आहे। फ्रंटियर ऐं बलूचिस्तान एग्ज़ेम्प्टेड आहिनि माना सॼे शॉर्टेज जो बार प्लस एक्स्ट्रा जेको पाणी बलूचिस्तान ऐं फ्रंटियर खणनि उहो सभु सिंध ते त इहो जेको सिलसिलो आहे इहा त हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई पर ॿियो जेको मां तव्हांखे अर्ज़ु कयां त जेको असांजा डैम आहिनि तरबेला ठहियो ऐं इहे रिप्लेसमेंट वर्क्स ठहिया इंडस वाटर ट्रीटी में इहो प्रोविजन हो त रिप्लेसमेंट वर्क ठहंदा जंहिं जे हो 3 दरिया असांजा ॿिया हलिया हिंदुस्तान ॾे त उन्हनि जे बदिले में उहो पाणी तव्हांजे जेके बाक़ी 3 दरिया बचा त उन लिंक कैनाल्स ठाहियो स्टोरेजिस ठाहियो त उन्हनि 3 कैनाल मां तव्हां पंहिंजी विरासत उन्हनि जे पाणी जी ज़रूरत उतां पूरी कयो त उहे जेके असांजा तरबेला ऐं मंगला ठहिया ऐं चश्मा ऐं तंहिंखां पोइ लिंक कैनाल ठहिया त उन लिंक कैनालनि में पंहिंजे सिंधू नदीअ मां बि 2 लिंक कैनाल ठहिया तमामु वॾा। नंढिड़ो वक़्फ़ो वठूं उन खां पोइ वरी हिते ॻाल्हि शुरू इनखे जारी रखंदासीं। नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढड़ी वेलकम बैक नाज़रीन ऐं जी अब्बासी साहब असां सां गॾु आहे ॻाल्हि जो सिलसिलो जारी। जी क़िबला। हा त इहे जेके ठहिया रिप्लेसमेंट वर्क्स त इन्हनि जी जेका रेगुलेशन थी रही आहे ऐं इहो ख़दशा उन वक़्तु ई ज़ाहिर कया विया त तव्हां इंडस मां इहे तव्हां लिंक कैनाल छो था कढो जेके रिप्लेसमेंट वर्क्स आहिनि त उन मां झेलम चनाब मां जेके तव्हां लिंक कैनाल कढो था त उहे इंटरनली तव्हां जेके रावी ऐं सतलज मां जेको तव्हांजूं बराजूं उन्हनि खे पाणी ॾींदा पंहिंजे झेलम जो ऐं चनाब जो इंडस मां छो था कढो पर हाणे ख़ैर इंडस मां बि कैनाल्स कढाया विया ऐं तरबेला ऐं मंगला बि ठाहिया विया। चश्मा झेलम लिंक कैनाल चवनि था इहो त जॾहिं इनंडेशन हूंदी ॿोॾि जी सूरत हाल हूंदी एक्स्ट्रा पाणी हूंदो सिंधु दरिया में त पोइ थींदो। साईं इहो ईंदासीं वरी जॾहिं इहा मुशर्रफ साहिब जी कमेटी त उहो बोर्ड जो पाणीअ जो सुवाल न हो ऐं छा आहे त पंहिंजे स्टाइल सां हिन जे रेगुलेशन जो जेको सिलसिलो हो सो चिटी तरह तय न कयो वियो ऐं उहो बदनीयती ते मबनी हो ऐं पोइ जंहिं उहे कैनाल वहाया विया हाणे उहे कैनाल जे वहाइण घुरिजनि जे ठहिया बि आहिनि त उन्हनि जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं झेलम चनाब में शॉर्टेज आहे ऐं तव्हांजे इंडस में उन वक़्तु सरप्लस आहे पोइ भली वायो पर साॻे वक़्तु जे झेलम चनाब में सरप्लस आहे ऐं इंडस में शॉर्टेज आहे त तव्हां उहो पाणी तव्हां झेलम चनाब जो या मंगला डैम मां जेको झेलम ते आहे उहो पाणी पंजनत खां हेठि असां सिंध में जीअं असांजो हिसो पूरो थिए। हे
जेको उहे कमेटी ते अॻिते हिन ते ज़िक्र ईंदो त इन जो मक़सदु कैनास जो जेको हो यानी जेका अहिड़ी क़िस्म जी स्ट्रक्चर ठाही थी वञे उन जा मूल मता तरीक़ेकार जेकॾहिं आहे ऐं उन ते सख़्ती सां अमल कयो वञे त का ग़लति शइ बि ठही वञे त उन खे उहो का नुक़सानकार न थींदी पर जेको बदनीति ते उन जो को का अहिड़ी शइ कई थी वञे बदनीतीअ सां ऐं उन खे ऑपरेट बि बदनीती ऐं पंहिंजो कंहिं पंहिंजी हवस पूरी करण लाइ पंहिंजो ज़िद पूरो करण लाइ उनखे कयो थो वञे ऐं कंहिंखे नुक़सानु ॾियण लाइ थो कयो वञे त उहो त बर्दाश्त नथो करे सघे। हाणे चऊं था मंगला डैम ऐं पोइ वरी कमेटी ठाही मुशर्रफ उन ते। जी जी ऐं इहा कमेटी मूंखे तारीख़ यादि आहे 5 अगस्त 2003 में मुशर्रफ साहब हिकिड़ी मीटिंग कई गवर्नर हाउस कराची में। उन में उन इहो चयो त कालाबाग डैम या ॿिया डैम या असां जेके ॿिया कैनाल था ठाहियूं उन ते सिंध जा एतिरा छो आहिनि ऐं सिंध खे कहिड़ी तकलीफ़ आहे हिन वक़्तु जेके पाणी विरासत आहे उन बारे इतफ़ाक़ सां मूंखे बि उते उन मीटिंग में ॿुधो कयो वियो तो उन में सियासतदान बि आहे एग्रीकल्चरिस्ट बि आहे इंटेलेक्चुअल्स बि आहे कामोरा बि आहे वापदा जा रिप्रेजेंटेटिव्स बि आहे। सो उन मीटिंग में मूंखे बि ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो। सो जॾहिं मीटिंग पूरी थी उन ॿुधायो वियो त असांजा ख़दशा जेके आहिनि से इन ते आहिनि त जेको हिन वक़्तु कुझु थी रहियो आहे उन में विरासत या मैनेजमेंट उन में बदइंसाफ़ी या बदनिज़ामी थी वई आहे बदइंतिज़ामी। सो मुशर्रफ चयो त इहा तव्हांजी ॻाल्हि मुनासिबु आहे मां हिकिड़ी कमेटी थो ठाहियां टेक्निकल कमेटी ऑन वाटर रिसोर्सिस उन जो चेयरमैन अब्बासी साहब खे थो कयां ऐं उहा कमेटी मूंखे रिपोर्ट ॾींदी ऐं तव्हांजा इहे ख़दशा दूरि कया वेंदा। पोइ उन पंहिंजो उन वक़्तु हो जनरल ज़ुल्फ़िकार ख़ान चेयरमैन वापदा उन खे चयईं त तव्हां वियो मिस्टर अब्बासी सां गॾिजी वेही डिटेल्स तय करे मूंखे ॿुधायो त कमेटी नोटिफाई कयो। सो उहा कमेटी ॿिए ॾींहुं मां ज़ुल्फ़िकार ख़ान सां वेही उन जा टर्म्स ऑफ रेफरेंस ऐं ॿिया डिटेल्स सभु वर्कआउट करे उनखे ॾेई छॾिया। कमेटी जा 8 मेंबर 9 चेयरमैन त उहे मेंबर जेके मुक़ररु कया हुया उहे मुंहिंजे सलाह खां सवाइ मुक़ररु कया हुया। हालांकि जेको फ़ैसिलो थियो जनरल ज़ुल्फ़िकार ख़ान सां त प्रेसिडेंट साहिबु मुंहिंजे सलाह मशवरे सां मेंबर मुक़ररु कंदो पर बहरहाल जंहिं मुक़ररु थी विया त मूं एतिराज़ु न कयो। मूं चयो हाणे इट विल बी अनडिग्निफाइड उन्हनि ते मूं एतिराज़ु न कयो। बहरहाल उन्हनि मां 7 मेंबरनि सिंध मां 2 मेंबर हुआ हिकिड़ो सरदार अहमद मुग़ल साहिबु ॿियो हिकिड़ो को NED यूनिवर्सिटी में इकबाल अली। अच्छा वाटर डिपार्टमेंट जो। हा उहो उते जो हुनखे फील्ड जो एक्सपीरियंस कुझु कोन हो उहो सिंध जे तरफ़ां पंहिंजो मुक़ररु कयो वियो आहे उहो थियो मेंबर त अचे असां पोइ 7 मेंबरनि असांजी जॾहिं थी मीटिंगूं थियूं जेको उन्हनि जो तरीक़ो हो त उनमें लॻ हालांकि उन्हनि जे सभिनी रायनि मूजिबि मां पंहिंजो हलायो पे प्रोसीडिंग हलायूं पे पर उन खां पोइ बि उन 7 मेंबरनि जुदा रिपोर्ट प्रेसिडेंट साहिब खे मोकिले ॾिनी मूंखे ख़बर कान्हे। पोइ हिकिड़ी मीटिंग थी मां 2 दफ़ा विच में रिज़ाइन बि कयो त उन मीटिंग में प्रेसिडेंट साहिब चयो तव्हां रिज़ाइनेशन त वापसि वठो भला हिननि
मेंबरनि जो राय वठी वियुमि, तव्हां मूंखे रिपोर्ट ॾियो। मूंखे ख़बर आहे त हू तव्हां सां एग्री नथा कनि। पोइ वरी उन्हनि 7 मेंबरनि जी रिपोर्ट मूंखे ॾियारे मोकिलियईं त तव्हां इन्हनि ते बि तबसरो करे पंहिंजे रिपोर्ट में शामिलु कयो। साॻी 25 अगस्त ते जेका मीटिंग कई मुशर्रफ साहब, त 25 अगस्त 2005 ते मुशर्रफ साहब उन्हनि ॾींहंनि में हलियो वियो अमेरिका। त मां चयोमांसि की हाणे वेट नाहे करिणो, रिपोर्ट तयारु आहे। शौकत अज़ीज़ हो तॾहिं प्राइम मिनिस्टर उनखे पेश कई। सो उहा रिपोर्ट तव्हांजे साम्हूं आहे। ऐं उन रिपोर्ट ते ख़ुदा जी महिरबानी सां उन रिपोर्ट जो सिंधी तर्जुमो हाणे ताज़ो एजाज़ कुरैशी साहब कयो आहे। त उन रिपोर्ट ते 12 साल गुज़री चुका आहिनि ज़रे घटि। को बि उन ते तनक़ीद या एतिराज़ हिन वक़्त ताईं न कंहिं इंजीनियर जे तरफ़ां, न कंहिं एग्रीकल्चर जे तरफ़ां, न कंहिं गवर्नमेंट एजेंसी जे तरफ़ां का बि तनक़ीद न आयो आहे, का बि एतिराज़ न आयो को बि तरदीद न आई आहे त का हीअ ग़लति कयो आहे, हीअ ग़लति थियो आहे। आहे। हे ग़लति कयो आहे, तव्हां सम्झो न, हे तव्हां जो राय ग़लति आहे, हे तव्हांजी जेका फिगर ग़लति आहे। छाकाणि सभु फिगर्स, फैक्ट फिगर्स सभु वापदा ऐं असां जेके ॾिनियूं उन ते इहा रिपोर्ट बेस थियल आहे। हाणे से ॿुधो, इन ते हाणे थो अचे त के चवनि था त कालाबाग डैम जेको आहे सो सिंध हुकूमत हरूभरू एतिराज़ थी करे, ऐं KPK अॻे ई चयो आहे त असांजो नौशरो ॿुॾी वेंदो। मुख़्तसिरनि इहो ॿुधायो त कालाबाग डैम भला कहिड़ी आहे? हाणे कालाबाग डैम ते मां इहो अर्ज़ु करे सघंदुसि त जेकॾहिं उन जी प्रायोरिटी मां लिखियो आहे त रिपोर्ट में त कालाबाग डैम ऐं भाषा डैम जेकॾहिं तव्हांखे तकड़ आहे, तव्हां कंहिं ॿिए डैम जी फीज़िबिलिटी नथा करणु घुरो या उन में देरि थी लॻे, नथा करणु घुरो पर देरि थी लॻे, त तव्हां इन्हनि ॿिनि मां सिलेक्ट कयो। पर उन मां भाषा सिलेक्ट कयो, छाकाणि कालाबाग जी प्रायोरिटी नथी ठहे ऐं उन मां सबब बि ॾिना आहिनि। पर कालाबाग डैम जो वॾो एतिराज़ इहो आहे त उन मां 8 AMF जा 2 कैनाल बि कढिया था वञनि ऐं पंजाब चवे थो त असांखे इन खां सवाइ उहो डैम क़बूल ई न आहे। ऐं ॿियो उन में टेक्निकल एतिराज़ इहो आहे जेको अञा ताईं पंहिंजो साम्हूं न आंदो वियो आहे फोर्सफुली, त इन में जेको पंहिंजो सिल्टिंग प्रॉब्लम थींदो, किन में लिखियलु आहे जेका फिज़िबिलिटी रिपोर्ट, त इन कैनाल डैम खे 50 ॾींहं तव्हांखे फ्लशिंग करणी पवंदी फ्रॉम 1 जून टू 20 जुलाई। त जॾहिं फ्लशिंग कंदव 50 ॾींहं त पोइ सम्झो न इन जी जेका आहे लाइफ तव्हां वधाए सघंदव, न त इहो सिट थी वेंदो 20-25 साल। अच्छा, छाकाणि उते शायदि हिकिड़ो थींदो आहे कैपेसिटी इनफ्लो रेशो, त हिते पाणी जेको अचे थो कालाबाग डैम जी साइड ते 90 MF, तव्हां हुन मुस्ट्रो कंदव रुगो 6 MF। सो जिते तव्हां 90 MF, त बाक़ी काॾे वेंदो? बाक़ी जेको आहे या त टनल मां तव्हांखे पास करिणो पवंदो, छाकाणि हेठियुनि जो डिमांड तव्हांखे पूरो करिणो आहे। ॿियो जॾहिं सरप्लस थींदो फ्लड जो, तव्हांखे स्पिलवे ठाहिणो पवंदो। त हाणे जेका हिन कालाबाग डैम जी 1984 जी फीज़िबिलिटी ठहियलु आहे, उन वक़्तु 6 पंहिंजो $1 बिलियन। हाणे हो हाणे बि था चवनि त हाणे बि न $6 बिलियन आहे। हाणे ॾिसो 30 सालनि में या 35 सालनि में जाने 20 थी वई आहे क़ीमत, हू चवंदा इन जी जेका क़ीमत आहे $6 बिलियन। डैम भरबो, उहो भरबो 20 जून खां वठी 10 सेप्टेंबर ताईं।
हाणे हिननि वरी छा कयो आहे, फिलिंग स्टडी ठाही अथऊं। उहा फिलिंग स्टडी जो तरीक़ाकार बिल्कुलु सुठे नमूने ठाही अथऊं। कंसल्टेंट खे मां शाबाश थो ॾियां। पर उन में जेके फिगर्स ॾिनियूं अथऊं त जेका डिमांड आहे एग्ज़िस्टिंग कैनाल्स जी, उहा इन पीरियड में जेका एक्चुअल आहे उन खां अधु ॾेखारे चऊं असांखे वापदा फिगर्स ॾिनी आहे। त जीअं सरप्लस उन में आर्टिफिशियली एक्चुअली सरप्लस कोन्हे हिन पीरियड में। बिल्कुलु जुलाई सेप्टेम्बर, ख़ासि करे सेप्टेम्बर में थींदो ई कोन्हे, कॾहिं कॾहिं हूंदो ई कोन्हे। उहा मां सॼो कैलकुलेशन ॾिनियूं आहिनि। त बाबा इहो तव्हां यादि करे कयो जेका फिलिंग स्टडी, ऐं तंहिंखां पोइ इहे जेके सभु ॻाल्हियूं तव्हां ख़्याल में रखी, ऐं पोइ मां रिकमेंड कयो आहे त स्कर्बू डैम, छाकाणि असां वटि हर साल पाणी कोन्हे, वाटर अवेलेबिलिटी हर साल पाणी अवेलेबल कोन्हे तव्हां वटि। जॾहिं तव्हां 3 दरिया ॾेई छॾिया ऐं तव्हांखे चइनि 5 सालनि खां पोइ थी बोर अचे, उन पीरियड में आहे, उन पीरियड में एतिरो पाणी आहे जो 6 MF जो तव्हांजो जेको डैम आहे उन में तव्हां न भरे उहो 50 MF तव्हांजो पाणी जेकॾहिं सरप्लस आहे या 60 MF, त 6 MF डैम थींदो ठाहींदो त बाक़ी त हलियो वेंदो न। तव्हां चओ था सरप्लस पाणी असांखे सॼो, मां चवां थो भली सरप्लस जॾहिं अवेलेबल आहे तॾहिं तव्हां यूज़ कयो। ऐं फिलिंग क्राइटेरिया मां इन ते बेस कया आहिनि त उन्हनि जी जेका रिकमेंडेशन ईअं त जॾहिं पाणी सरप्लस आहे, डैम इज़ अ वाटर बैंक, जॾहिं पाणी सरप्लस आहे त उन में भरियो, जॾहिं शॉर्टेज आहे त उन में कढो, ऐं जॾहिं सरप्लस आहे तॾहिं भरींदो त इहो तव्हांखे कैरियोर डैम ठाहिणो पवंदो। जीअं हब डैम कैरियोर डैम आहे, स्कर्दू डैम उते 35 MF स्टोर थी सघे थो। तव्हां जॾहिं 50-60 MF आहे त उते ई स्टोर करे अच्छा, उते चयो त कालाबाग में घणो थी सघे थो? जी, कालाबाग में 6 MF। इहो त कंहिं कम जो बि कोन थियो न, कंहिं कम जो न थियो। अच्छा, हाणे साईं शायदि प्रोग्राम जो वक़्तु थोरो आहे त उन में मुख़्तसरन सिंध जे माण्हुनि या सिंध जे हुकूमतुनि सिंध जे इरिगेशन सिस्टम सां, सिंध जे डायरेक्ट कैनालनि मां डायरेक्ट आउटलेट कढी, ऐं ॿियो जेका डिस्ट्रीब्यूशन सिस्टम आहे, मुख़्तस तव्हां रहिया आहियो इरिगेशन में सेक्रेटरी जे लेवल ताईं, त महिरबानी करे ॿुधायो त असां पाण केतिरो ज़ुल्म कयो आहे पंहिंजे। इहो ज़ुल्म तमामु वॾो आहे। इन में रुगो डायरेक्ट आउटलेट्स न आहिनि। पहिरीं ॾिसो, तव्हां चओ था सखर बराज में खे नई बराज ठाहियो, 50 साल थी विया आहिनि, ऐं उते 12 लाख डिस्चार्ज आई आहे। डिज़ाइन जेका आई ओरिजिनल 15 लाख ई, पोइ हुन में मॉडिफिकेशन करे ऐं 9 लाख कई वई, छाकाणि त सिटिंग पे थी राइट बैंक कैनाल्स जी। ठीकु आहे। हाणे उहो जेको सखर बराज मां 12 लाख क्यूसेक पाणी थो वहे, उहो थो वहे को 5 सालनि में हिकिड़ो दफ़ो 2-3 ॾींहंनि लाइ। ऐं सखर बराज खे मूं इहो हिकिड़ी मीटिंग में मूंखे कॉल थियो, त तव्हां ॿुधायो त उन पीरियड में सखर बराज जे स्ट्रक्चर खे कहिड़ो नुक़सानु रसियो आहे। पर तव्हां जेकॾहिं सखर बराज चओ था 50 साल पुराणे, सखर बराज रुगो सखर बराज न आहे, सॼो सिस्टम आहे, सॼो सिस्टम पुराणो आहे। पर तव्हां सखर बराज में जेकॾहिं नेचुरल फ्लो आहे रिवर में, उहो जेकॾहिं 5 सालनि में 2 ॾींहं थो अचे त उन ते तव्हांखे ख़तरो थो महसूसु थिए। तव्हां पंहिंजनि कैनालनि में जिते 10,000 डिस्चार्ज आहे उते 17,000 था वायो, ॼाणी वाणी एट फॉर लॉन्ग पीरियड, त उन में तव्हांखे कुझु यानी एतिराज़ नज़र नथो अचे। उन जे करे जेका वाहन जी हालति थी आहे, उन जे करे जेको सिस्टम तबाह थियो आहे, ऐं उन जे करे जेका इनइक्विटेबल डिस्ट्रीब्यूशन थी आहे। हाणे जेको तव्हां चओ था न त डायरेक्ट आउटलेट, इहा बिल्कुलु जाइज़ ॻाल्हि आहे, न वञणु घुरिजनि। लिखी वियो त डायरेक्ट आउटलेट न कढिजो कैनालनि मां, कैनाल जेके मेन कैनाल ब्रांच में डायरेक्ट आउटलेट न आहिनि ॾियणो। डिस्ट्रीब्यूटर्स माइनस जेके आहिनि उहे आहिनि डिस्ट्रीब्यूशन सिस्टम लाइ। ठीकु आहे न। पर तव्हां जूं जेके हिन वक़्तु डिस्ट्रीब्यूटरीज़ आहिनि या माइनस आहिनि या ब्रांचेस आहिनि, का ॾेढूण पाणी थी खणे, का ॿीणूं थी खणे, इहा डिस्ट्रीब्यूशन कीअं आहे?
का ॿीणूं थी खणे, का ॾेढूं नथी खणे, का अधु बि नथी खणे, का सफ़ा ड्राए लॻी पई आहे। हालांकि हेॾे ते तव्हां उहो ड्यूरेशन तव्हांजो अॻे जॾहिं इहो सिलसिलो शुरू थियो पार्टीशन खां पोइ, अंग्रेज़ ताईं न थियणु ॾिनो, त पार्टीशन खां पोइ जेको इहो सिलसिलो शुरू थियो त उन में तंहिं वक़्तु काफ़ी वक़्त लाइ सरप्लस पाणी हूंदो हो। पोइ चवंदा ग्रो मोर फूड, असां वधीक पाणी था वायूं ऐं उन में पंहिंजी सुराई सम्झंदा हुआ। हालांकि मां मुंहिंजो शर्म खां कंधु हेठि थो झुके जंहिं जेका हिन हालत कई आहे असांजी।